ओम साईं राम। तमामु सुहिणी सुबुह। हिकिड़ो अनिल हो, इंजीनियरिंग में पढ़ंदो हो, 4th ईयर में हो। त हिकिड़ी सुबुह जो कुझु 4 पेजनि जो नोट छॾे करे घर मां हली थो वञे करे। हुनजो पीउ सुबुह उथे थो, हुनखे पुट खे ॻोल्हे थो त हुनखे उहो नोट थो मिले। पहिरें पेज ते लिखियलु आहे कि मां सूज़न सां जाम प्यारु कंदो आहियां। तव्हांखे इहा ॻाल्हि कोन वणंदी, छाकाणि त उहा ॿिए धर्म जी आहे, ईसाई आहे। इन करे मां घर छॾे वञा थो। पीउ खे थोरो झटको थो अचे। वरी ॿियो पेज थो खणे, चए थो ॿिए सूमर ते मुंहिंजी ऐं सूज़न जी शादी आहे ऐं चर्च में आहे, महिरबानी करे तव्हां बि अचिजो। वरी हुनखे ॿियो झटको थो अचे। वरी टियों पेज खोले थो, शादी जी तकड़ करण जी जाम ज़रूरी आहे, छाकाणि त सूज़न माउ थियण वारी आहे। असांखां ग़लती थी वई आहे, पर हाणे ॿियो को रस्तो कोन्हे। ॾाढो वाइड़ो थो छा करे। वरी चोथों पेज ॾकी ॾकी खोले थो, चए थो पप्पा मां तव्हांजो सुठो पुटु आहियां, अहिड़ा कम मां न कंदुसि। मां सिर्फ़ु इंजीनियरिंग में 3 सब्जेक्ट में फेल थियो आहियां। सुनील वटि वियो आहियां, 2 कलाके में अचांव थो। महिरबानी करे संभाले करे दॿ कढिजो। ओम साईं राम।